मीरपुर माथिरो लॻ अॻूणे मुड़िस जी तलाक याफ़्ता ज़ाल जे घर ते मुबैना हमिलो औरत जो भाउ राशिद शेख पुरसरार नमूने फ़ौत थी वियो। वारिसनि माशूक शेख मथां क़त्ल जो इल्ज़ाम लॻायो। अॻूणो मुड़िस माशूक शेख संदसि साथियुनि अली हसन शेख, आगो शेख, नादर शेख ऐं ॿियनि हथियारबंदनि ऐं लठियुनि सां राति जो देरि सां घर मथां हमिलो कयो आहे। वारिसनि जो चवणु आहे त 2 साल अॻु मुसम्मात साहिब शेख मुड़िस माशूक शेख खां कोर्ट मां तलाक वरिती हुई, जंहिं ते माशूक शेख मौतमार धमकियूं ॾींदो रहियो। यादि रहे त लठियूं ऐं धक लॻण सबबि राशिद शेख फ़ौत थी वियो। फ़ौती जे वारिसनि जन्नत शेख, आसिफ़ शेख ऐं रोशन शेख जो इस्पताल ॿाहिरियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। फ़ौती खे DHQ इस्पताल नियो वियो। पोस्टमार्टम बैदि लाश वारिसनि हवाले कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां बाद सूरत हाल वाज़िह थींदी। पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, मीरपुर माथेलो।